अल्लाही अल्लाह वयूं ॾाढा रुना काशल गब्बे हो हिकड़ी ज़ाल बिना अल्लाही अल्लाह संगत सब का पहिरियां त तव्हांखे बाबा लख लख मुबारकूं। असां के पंहिंजी हम सफ़र मिली वई। हीअ जेका पोस्ट आ इहा पोस्ट मूं फेसबुक में ॾिठी आ। ठीक आ, उन में इहो लिखियो वियो आ त हीअ जेका सुहिणी ज़ेबती ख़ूबसूरत छोकरी जेका तव्हांखे हींअर स्क्रीन ते नज़र अचे पई इहा लिखे थी त दादूअ जी आहियां। हालांकि मां भी दादूअ जो आहियां। जोड़ी ठहे थी या न ठहे थी कसम त सही ॿुधाइजो, कमेंट कजो यार। इज्जत घराणे सां तालुक रखां थी, वो मां भी रखंदो आहियां। आया ना। एक मोहब्बत कंदड़ हम सफ़र जी तलाश अथसि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो मूंखां वधीक को हम सफ़र मिलंदो हिनखे न। ओ ओ अंधी हुजे मंडी हुजे काणी हुजे टेरी हुजे असां कंदासीं बिस्मिल्लाह, असां कंदासीं बिस्मिल्लाह, ओ हो बिस्मिल्लाह। बाबा ये पोस्ट बिल्कुल मूं फेसबुक मां कढियो आ ऐं हीअ छोकरी मूंखे वणी वई आ। मां भी दादूअ जो आहियां, हीअ भी दादू जी आहे। पर हाणे एड्रेस कोन ॾिनो अथसि तो तव्हां दोस्तनि खे सिर्फ़ एतिरो मां मदद जो अपील थो कयां त मांखे मोड़ बोड़ पातल आहे। मां हिनखे दादू जे घिटी घिटी में ॻोल्हींदो थो वठांसि त रुॻो मूंखे लभे। मां ओॾी महिल मौलवी खे वठी निकाह करण लाइ तैयार आहियांसि। हाणे हे मां जेको वीडियो मोड़ ॿधी रखांसि थो इन जे लाइ रखांसि थो त जेको भी मुंहिंजो दोस्त हिनखे ॻोल्हण में मतिलबु मुंहिंजी फ्यूचर जी ज़ाल भटारी खे ॻोल्हण में मुंहिंजो मदद कंदो, मां वाइदो थो कयां पंहिंजनि 36 बकरी, छो जो मूं वटि 44 बकरी हुया उन्हनि मां 10 बकरियूं वयूं हलियूं ईअं ई साइडनि में। बाक़ी जेके आहिनि 36 बकरियूं, सॉरी 34 बकरियूं, माज़रत 34 जेके बकरियूं मुंहिंजूं आहिनि उन्हनि मां वाइदो थो कयां जेको दोस्त मुंहिंजी हिन सुहिणी ज़ेबती मुंहिंजी शहज़ादी जो एड्रेस ॾींदो उन खे 10 बकरियूं इनाम तौरु ॾींदसि। सो हिन वीडियो के जल्द खां जल्द पोस्ट मूंखे शेयर कयो ताकि मुंहिंजी सुहिणी ज़ेबती वटि पहुची वञे तो मां विलाउ लहां, मथां सियारो थो अचे तो शादियूं कयां, डांस कयां, कुॾां नचां। अल्लाह केॾी सुहिणी आहे, बसि रुॻो ॾंद मत वॾा अथसि, थोरो हुनखे घरड़ाए करे सुहिणी कंदासीं असां वरी कहिड़ा हीरा ॾंद आहियो वेठा हूअ। तो वॾी महिरबानी हिन वीडियो खे पोस्ट कजो ताकि मुंहिंजी सुहिणी ताईं पहुचे। हा अल्लाह ख़ुशि कंदो यार, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। अल्लाही अल्लाह।